बिस्मिल्लाहिर्रहमानिर्रहीम। व अम्मल क़ल्ब फ़नौआन अहदुहुमा अन यजअल मा जअलहुल मुअल्लिल इल्लतन लिल हुक्म मअलूलन लिज़ालिकल हुक्म मिसालुहु फ़िश्शरइय्यात जरयानुर रिबा फ़िल कसीर यूजिबु जरयानहु फ़िल कलील कल अस्मान फ़यहरम बैउल हफ़नत मिनत तआम बिल हफ़नतैन मिन्ह कुलना ला बल जरयानुर रिबा फ़िल कलील यूजिबु जरयानहु फ़िल कसीर कल अस्मान। ही बहस हली रहियो आहे त उहे 8 एतराज़ात जेकी मुअल्लिल या मुस्तदिल जे मथां थी सघनि था, उन्हनि मथां ॿिनि जो असां तफ़सीली बहस पुठियां पढ़ी आयासीं। हिकिड़ो मुमानियत जो, ॿियो अल कौल बिमूजबिल इल्लत जो। टियों जेको एतराज़ आहे उहो आहे क़ल्ब। अॼोके सबक़ में असां क़ल्ब जे बारे में पढ़ंदासीं। क़ल्ब छा आहे? क़ल्ब जी लुग़वी माना आहे फेरणु, फेराइणु। उनजे करे दिलि खे बि अरबी में क़ल्ब चयो वेंदो आहे। उनजे करे जो दिलि में बि ख़यालात फिरंदा रहंदा आहिनि। कॾहिं हिकु शइ खे पसंदि कंदी आहे, वरी उन शइ खे नापसंदि कंदी आहे। कॾहिं हिकिड़ो ख़्यालु वरी ॿियो ख़्यालु, उन शइ जे बारे में कॾहिं मुस्बित कॾहिं मनफ़ी, यानी उन जा ख़्यालात तब्दील थींदा रहंदा आहिनि। उनजे करे दिलि खे बि क़ल्ब चवंदा आहिनि। उहा क़ल्ब जी माना आहे फिरणु। फिरण जो छा मतिलबु आहे? इस्तिलाह में, उसूल फ़िक़ह में क़ल्ब चइबो आहे त मुअल्लिल मुस्तदिल, जंहिं शइ खे इल्लत बनायो आहे त मुअतरिज़ या साइल उन खे हुकुम बनाए, ऐं मुअल्लिल ऐं मुस्तदिल जंहिंखे हुकुम बनायो आहे मुअतरिज़ उन खे इल्लत बनाए। यानी मुअल्लिल ऐं मुस्तदिल हिकु शइ खे इल्लत बनायो आहे, ॿिए शइ खे हुकुम बनायो आहे। त साइल मुअतरिज़, साइल मुअल्लिल जी इल्लत खे हुकुम बनाए, हुकुम खे इल्लत बनाए। ठीकु आहे, सम्झ में अचे थो न? यानी मुस्तदिल दलील वठंदड़ हिकु शइ खे इल्लत बनायो आहे, ॿिए शइ खे हुकुम बनायो आहे। त साइल उन जे हुकुम खे इल्लत बनाए ऐं इल्लत खे हुकुम बनाए, इन खे चइबो आहे क़ल्ब, यानी फेराइणु। क़ल्ब फेराइणु, इन जो मुख़्तलिफ़ सूरतूं आहिनि। फेराइण जो मतिलबु हिकिड़ो त ईअं हूंदो आहे त उनजो पासो फेराइणु, जीअं मसलन गिलास पियो हुजे उनखे उल्टो करे माण्हू रखी छॾे। ऐं ॿियो फेराइणु वरी ईअं हूंदो आहे त उनजे माना बातिन खे ज़ाहिर करणु, ज़ाहिर खे बातिन करे छॾणु। मसलन कमीस आहे त कमीस खे माण्हू जेकॾहिं फेराए उबितो करे त उन अंदरि हिसो ॿाहिरि कंदो, ॿाहिरि हिसो अंदरि कंदो। असुलु मक़सदु क़ल्ब जो आहे, माना उनजी हैयत, उनजी सूरत खे तब्दील करे छॾणु, इनखे क़ल्ब चइबो आहे। मिसाल इन जो मुसनिफ़ बयानु कयो आहे, 2 मिसाल बयानु कया अथई। शरइयात में चए थो उनजो मिसाल आहे जरयानुर रिबा, रिबा जो जारी थियणु। ॾिसो न, रिबा सूद व्याज, इन जे बारे में इहो आहे त जेको रिबा समन में हुजे, यानी सोन या चांदीअ में हुजे, पैसा बि सोन या चांदीअ जो ई मुतबादिल आहे। जेको रिबा सोन या चांदी में हुजे, उहो चाहे कलील हुजे चाहे कसीर हुजे, उहो हराम आहे। लेकिन समन खां अलावा ॿिया जेकी अमवाल रिबा आहिनि, ॿियूं जेकी जिन्स आहिनि, मसलन कणिक थी वियो, जव थी वियो, खजूर वग़ैरह वग़ैरह, समन खां अलावा ॿिया जेकी बि अमवाल रिबा आहिनि, उन्हनि जे कसीर ऐं कलील हुजण में कुझु तफ़सील आहे। इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त अमवाल रिबा जहिड़े तरीक़े सां कसीर हराम आहिनि, अहिड़े तरीक़े सां कलील में बि अमवाल रिबा जारी थींदो, माना हराम थींदो। असां अहनाफ वटि अमवाल रिबा कलील ऐं कसीर में हराम आहे, पर कलील ऐं कसीर जो तादाद में थोरो तफ़सील आहे। अहनाफ वटि अमवाल रिबा जे कलील ऐं कसीर में हराम आहे, पर कलील ऐं कसीर जो तादाद में थोरो तफ़सील आहे। अहनाफ वटि अमवाल रिबा जे कलील ऐं कसीर में हराम आहे, पर कलील ऐं कसीर जो तादाद में थोरो तफ़सील आहे। अहनाफ वटि अमवाल रिबा जे
कलील जो तादाद माना घटि में घटि निसफ़ सा आहे, अधु सा। छो त अधु सा खां घटि शरीयत उनजे पैमाने जो को बि एतबार नाहे कयो। घटि में घटि जेको पैमानो आहे उहो निसफ़ सा आहे, अधु सा आहे। त सदक़े फ़ितर बि घणो वाजिबु हूंदो आहे? अधु सा। उन खां घटि शरीयत को बि पैमाने जो एतबार नाहे कयो। जॾहिं निसफ़ सा खां घटि को पैमानो ई नाहे त पोइ उन मंझि रिबा कीअं जारी थी सघंदो। लेकिन दौर जदीद में त पैमाना अहिड़ा अची विया आहिनि जो माप थी सघे थी। ऐं हिन वक़्तु पोइ उलमा ने इन जे बारे में फ़तवा बि ॾिनी आहे त थोरे खां थोरो बि सूद जे हुकुम में अची वेंदो। छो त हिन वक़्तु असां वटि अहिड़ा पैमाना आहिनि जेके उनखे मापे सघनि था। हाणे ॾिसो, इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त जहिड़े तरीक़े सां माले कसीर में रिबा जारी थिए थो, अहिड़े तरीक़े सां माले कलील में भी रिबा जारी थींदो। त माले कसीर में रिबा जे जारी थियण खे इमाम शाफ़ी बनायो आहे इल्लत। माले कसीर में रिबा जे जारी थियण खे इमाम शाफ़ी बनायो आहे इल्लत। त माले कलील में भी रिबा जारी थींदो, इनखे बनायो आहे इमाम शाफ़ी हुकुम। ठीकु आहे। त इमाम शाफ़ी छा थो फरमाए त जहिड़े तरीक़े सां माले कसीर में रिबा जारी थिए थो, इहा इल्लत आहे। त माले कलील में भी रिबा जारी थींदो, इहो इमाम शाफ़ी बयानु कयो आहे हुकुम। त हाणे इहो थियो मुस्तदिल मुअल्लिल शाफ़ी। हाणे उनजे मथां साइल उन में कल्ब कंदो, यानी फेराईंदो उनखे। उहो कीअं? त अहनाफ़ वरी चवनि था त जहिड़े तरीक़े सां माले कलील में रिबा आहे, अहिड़े तरीक़े सां माले कसीर में भी रिबा थींदो। माना अहनाफ़ माले कलील खे इल्लत बनायो आहे ऐं माले कसीर खे हुकुम बनायो आहे। माले कलील में रिबा जे जारी हुजण खे इल्लत बनायो आहे ऐं माले कसीर में रिबा जे जारी हुजण खे हुकुम बनायो आहे। ऐं शाफ़िन वरी माले कसीर में रिबा जे जारी हुजण खे इल्लत बनायो आहे ऐं माले कलील में जारी हुजण खे हुकुम बनायो आहे। ऐं साइल वरी उनखे कल्ब माना फेरायो आहे। जंहिंखे शाफ़ी इल्लत बनायो उनखे हुकुम बनाई, जंहिंखे शाफ़ी हुकुम बनायो उनखे न इल्लत बनायो। ठीकु आहे, सम्झ में आयो? अहिड़े तरीक़े सां इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त अगरि जेकॾहिं कंहिं शख़्स हिकु मुठ कणिक जी ॾेई 2 मुठियूं वरितियूं त इहो बि हराम आहे, इहो बि रिबा में शामिल आहे। छो त इमाम शाफ़ी फरमाए थो न जहिड़े तरीक़े सां माले कसीर में रिबा जारी थिए थो, इहा इल्लत आहे। त माले कलील में भी रिबा जारी थींदो। लेकिन असां वटि माले कलील में जेको घटि में घटि जेको एतबार कयो वेंदो आहे अहनाफ़ वटि, उहो घणो आहे? निसफ़ सा। निसफ़ सा माना अधु सा। त हिकु मुठ 2 मुठ इहे निसफ़ सा खां बि घटि आहिनि। इहे इन्हनि जो शरीयत में को बि माप नाहे, शरीयत में इन्हनि जो पैमाने जो को बि एतबार नाहे कयो वियो। त इहे माफ़ आहिनि जेके शयूं निसफ़ सा खां घटि हुजनि। माना अहनाफ़ वटि अगरि जेकॾहिं कंहिं शख़्स हिकु मुठ जे बदिले 2 मुठ कणिक वरितियूं, मुठ सम्झो था न, माना हीअं बुक भरे हीअं हथ में जेको अचे हीअं उनखे मुठ चइबो आहे। त माना हिकु मुठ जे बदिले अगरि कंहिं 2 मुठी अटे जी वरितियूं, कणिक जूं वरितियूं, त उहो सूद में शामिल न थींदो। छो त इहो पैमाने खां बि घटि आहे, इहो माले कलील आहे। इन में शरीयत पैमाने जो एतबार नाहे कयो त पोइ इहो माफ़ थी वेंदो। लेकिन इमाम शाफ़ी वटि इहो हराम थींदो। ॿियो मिसाल आहे, चलो तर्जुमो केवल और ॿियो मिसाल सम्झो। व अमल कल्ब फनौआन, पर कल्ब पोइ उन जा 2 क़िस्म आहिनि। अहदुहुमा, उन्हनि ॿिन्हिनि मंझां हिकिड़ो क़िस्म ऐं यजअल, हीअ जो बनाए, केरु बनाए? इन जो फ़ाइल साइल आहे। ठीकु आहे, हीअ त बनाए साइल। मा जअलहुल मुअल्लिल, उन शइ खे जंहिंखे बनायो आहे मुअल्लिल इल्लत लिल हुक्म, हुक्म जे वास्ते उनखे छा बनाए? साइल मअलूलन, इहो उनखे बनाए मअलूल। इहो मअलूलन ही जेको आहे इहो ऐं यजअल जो मफ़ऊल आहे। असल इबारत ईअं थींदी ऐं यजअल मअलूलन, ही जो बनाए साइल उनखे मअलूल।
कंहिंखे मा जअलहुल मुअल्लिल इल्लतन, जंहिंखे बनायो आहे मुअल्लिल इल्लत। लिज़ालिकल हुक्म, इन हुक्म जे वास्ते, सम्झ में आयो न, माना जंहिंखे मुअल्लिल, जंहिंखे इल्लत बनायो आहे, साइल उनखे हुकुम बनाए, मुअल्लिल जंहिंखे हुकुम बनायो आहे, साइल उनखे इल्लत बनाए, इहो आहे कल्ब। व मिसालहू, इन जो मिसाल फि शरइयात, शरीयत में इन जो मिसाल आहे जरयानुर रिबा, रिबा जो जारी थियण, फिल कसीर, माले कसीर में, यूजिब, इहो वाजिब थो करे, जरयानुहू फिल कलील, जारी थियण इन रिबा जो माले कलील में। कल आसमान मिसल समन जे, समन ते इमाम शाफ़ी इन खे क़यास कयो आहे, समन माना सोन चांदी वग़ैरह ते, इन इमाम शाफ़ी इन ते क़यास कयो आहे। जहिड़े तरीक़े सां समन में, सोन चांदीअ में माले कलील में भी रिबा आहे ऐं माले कसीर में भी रिबा आहे, त बाक़ी भी जेकी अमवाल रिबा आहिनि उन्हनि में कलील में भी रिबा थींदो ऐं कसीर में भी रिबा थींदो। असां चवंदा निसफ़ साह खां घटि जेकी कलील माल आहे उन में रिबा न थींदो, समन में थींदो पर ॿिया जेकी अमवाल रिबा आहिनि उन्हनि में न थींदो, छो त समन यानी सोन चांदीअ जा त थोरे थोरे जा भी मापा आहिनि, पैमाने जे लाइ तराज़ू आहिनि, लेकिन ॿिया जेके अमवाल रिबा आहिनि उन्हनि में असां निसफ़ साह खां घटि माप जो को बि तराज़ू नाहे, त पोइ उनखे असां कीअं रिबा में शामिल करे सघंदासीं। फयहरम, पोइ हराम थींदो छा, बे, फयहरम बे, पोइ हराम थींदी बे, हफ़नत, हिकु मुठ, मिनत तआम, हिकु मुठ तआम जी, तआम मुराद कणिक, अटो, जव, जेका बि शइ खाधी थी वञे, बिल हफ़नतैन, ॿिनि मुठिन जे एवज़, मिन उनईअ खां यानी तआम खां। इहो आहे इमाम शाफ़ी अलैहि रहमत जो मौक़िफ़। कुलना खां असां पंहिंजी ॻाल्हि करे रहिया आहियूं, कुलना असां चयोसीं ला न, बल्कि जरयानुर रिबा फिल कलील, बल्कि जारी थियण रिबा जो माले कलील में, यूजिब, इहो साबित थो करे, जरयानहू फिल कसीर, त जारी थियण इन रिबा जो माले कसीर में। हाणे ॾिसो इमाम शाफ़ी छा चयो हुयो, जरयान रिबा फिल कसीर यूजिब जरयानहू फिल कलील, असां चयोसीं जरयान रिबा फिल कलील यूजिब जरयानहू फिल कसीर, उलट थी वियो न। कल आसमान मिसिल समन जे, असां चवंदा समन में जहिड़े तरीक़े सां माले कलील में रिबा हराम आहे, अहिड़े तरीक़े सां माले कसीर में भी रिबा हराम थींदो। व कज़ालिका फिल मसअलतिल मुल्तजी बिल हरम, ऐं अहिड़ी तरह मिसाल आहे मसइलो जेको पनाह वठंदड़ आहे शख़्स हरम में। इन मसइले खे ॿुधो, अगरि को अहिड़ो शख़्स आहे जेको ॿाहिरि क़त्ल करे आयो, हाणे उन वञी हरम में पनाह वरिती आहे, त उन में तफ़सील आहे। पर जेकॾहिं को अहिड़ो शख़्स आहे जंहिं हुदूद हरम में ई कंहिं शख़्स खे क़त्ल कयो आहे, त हाणे उन मथां क़िसास लाज़िम थींदो। त इन में सभिनि जो इतफ़ाक़ आहे त अगरि जेकॾहिं कंहिं शख़्स हुदूद हरम जे अंदरि कंहिंखे क़त्ल कयो आहे त उन कातिल खे क़िसास जे तौर ते क़त्ल कयो वेंदो। लेकिन अगरि उहो क़त्ल ॿाहिरि करे आयो आहे, पोइ पंहिंजी जान बचाइण जे लाइ हुदूद हरम में दाख़िल थी वियो आहे, त हाणे उन शख़्स खे क़िसास जे तौर ते क़त्ल कयो वेंदो या न क़त्ल कयो वेंदो, इन जे बारे में थोरो तफ़सील आहे। हाणे उहो शख़्स खे ॾिसंदासीं त उहो शख़्स कंहिंखे क़त्ल करे आयो आहे या कंहिंखे जिस्मानी तकलीफ़ ॾेई आहे, माना उज़्व वग़ैरह को कटे आयो आहे। त हाणे इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त अगरि जेकॾहिं उहो शख़्स कंहिंखे क़त्ल करे आयो आहे या उहो कंहिंजो उज़्व वग़ैरह कटे आयो आहे, त उन शख़्स खे भी हुदूद हरम में क़त्ल भी कयो वेंदो, उन शख़्स खे हुदूद हरम में क़त्ल भी न कयो वेंदो ऐं उन शख़्स जो उज़्व वग़ैरह भी न कटियो वेंदो।
मसलन उन शख़्स जे करे कंहिंजी बाहि कटी आहे त किसास में उन ते अहिड़ो किसास लाज़िम थींदो। त माना कंहिंखे क़त्ल करे आयो या कंहिंजो उज़वो कटे आयो, उन ते सज़ा आयद न कई वेंदी। इमाम शाफ़ी उनखे क़यास करे रहियो आहे शिकार ते। कीअं त जहिड़े तरीक़े सां हुदूद हरम में शिकार करणु जाइज़ न आहे, अहिड़े तरीक़े सां उन शख़्स खे क़त्ल करण बि जाइज़ न आहे। जहिड़े तरीक़े सां शिकार त करणु जाइज़ न आहे, पर शिकार जो को उज़वो कटणु जाइज़ आहे। त तव्हां जानवर खे शिकार त माना उनखे क़त्ल त न कयो, पर उनजी टंग कटे छॾियो, इहो बि जाइज़ न आहे मिसाल। त अहिड़े तरीक़े सां जेको शख़्स जंहिं हरम में पनाह वरिती आहे उन जे उज़वे खे बि कटियो न वेंदो। अहनाफ़ चवनि था त असां वटि बि इहो ई हुकुम आहे त अगरि जेकॾहिं केरु शख़्स हुदूद हरम में उन पनाह वरिती आहे त उनखे हुदूद हरम में सज़ा आयद न कई वेंदी, पर उन जे लाइ हुकुम इहो आहे त उन जे लाइ ऐलान कयो वेंदो त हाणे हिनखे खाधो बि न ॾियो, हिनखे पीअण जे लाइ बि को पाणी न ॾियो, हिनखे कपिड़ा बि न ॾियो, हिन सां केरु कारोबार बि न करे। जॾहिं बुख ते हूंदो, उञ ते हूंदो, केरु उनजी मदद न कंदो त पोइ लाज़मी ॿाहिरि निकिरी ईंदो। पोइ जेॾी महिल उहो ॿाहिरि निकिरंदो त पोइ उन ते सज़ा जारी कई वेंदी। ठीकु आहे, ॻाल्हि सम्झ में आई। त हाणे ॾिसो, हाणे इन में कल्ब कीअं आहे, उहो इन आहे त इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त जहिड़े तरीक़े सां उन शख़्स जी जान वठणु हराम आहे, हुदूद हरम में उन शख़्स जी जंहिं पनाह वरिती आहे उन जी जान वठणु हराम आहे, त उन जी जान वठणु हराम इहो इल्लत आहे, त इहो साबित थो करे त उन जे उज़वनि खे कटण बि हराम आहे। माना उन शख़्स खे क़त्ल करणु इहो इल्लत आहे, क़त्ल करण जो हराम हुजणु इहो इल्लत आहे। त अहिड़े तरीक़े सां उन जे उज़वनि जो कटण बि हराम हुजण जी इहो हुकुम आहे इहो। लेकिन उनखे साहिल वरी उन जी इल्लत खे हुकुम बनायो आहे ऐं उन जे हुकुम खे इल्लत बनायो आहे। साहिल छा थो चवे त जहिड़े तरीक़े सां उन असां ईअं था चऊं त माना जहिड़े उन जे उज़वनि खे कटणु हराम आहे, इहो इल्लत आहे, अहिड़े इन मां हुकुम इहो साबित थींदो त माना उन जी जान वरिती न वेंदी। तर्जुमो कयो। वकज़ालिक, ऐं अहिड़ी तरह फ़ी मसअलतिल मुल्तजी, उन मसइले में जेको मुल्तजी बिल हरम में जेको पनाह वठंदड़ आहे हरम में, माना हरम जे अंदरि कंहिं बि शख़्स खे तकलीफ़ न ॾिनी वेंदी। छो त क़ुरान करीम जी आयत आहे वमन दख़लहू कान आमिनन, जेको बि शख़्स हरम में दाख़िल थींदो त उहो अमुन वारो थी वेंदो। माना उहो हरम में आहे त हाणे उन जी जान वठण जी इजाज़त न आहे। त पोइ छा कयो वेंदो, उनखे खाधो न खारायो वेंदो, उनखे पाणी न पीआरियो वेंदो, उन सां केरु वेहंदो न, उन सां केरु ख़रीदो फ़रोख़्त न कंदो, एसि ताईं जो उहो मजबूर थी ॿाहिरि निकिरे। जॾहिं ॿाहिरि निकिरंदो त पोइ उनखे हरम खां ॿाहिरि क़त्ल कयो वेंदो। लेकिन इमाम शाफ़ी अलैहि रहमत फरमाए थो त उनखे हरम जे अंदरि ई क़त्ल कयो वेंदो, उन जे मथां क़िसास जारी थियो आहे। हाणे अच्छा, पोइ वरी इहो थींदो त भई इमाम शाफ़ी अलैहि रहमत हिन आयत ते छो नथो अमल करे, हालांकि इहा क़ुरान जी आयत आहे। उन जे करे जो इमाम शाफ़ी अलैहि रहमत वरी हिकु ॿी हदीस मां दलील वरितो आहे। उहा कहिड़ी हदीस आहे त हुज़ूर अलैहिस्सलातु वस्सलाम फरमायो अल हरम ला युईज़ आसियन वला फारन बेदमिन, माना हरम आसी शख़्स खे पनाह नथो ॾिए ऐं जेको रत वहाए आयो आहे उनखे पनाह नथो ॾिए। त हीअ बि ॿिए खे क़त्ल करे ऐं हरम में हिन पनाह वरिती आहे न, इन दलील जे मातहत उनखे हरम पनाह न ॾींदो, पर उनखे उते क़त्ल कयो वेंदो। ठीकु आहे, जेको ॿाहिरि क़त्ल करे आयो आहे उनजे बारे में। बाक़ी जंहिं हरम जे हुदूद अंदरि कंहिंखे क़त्ल कयो आहे त उते बिल इत्तिफ़ाक़ उन शख़्स खे क़त्ल कयो वेंदो। ठीकु आहे, अहिड़े तरीक़े सां मसइलो जेको पनाह वठंदड़ आहे हरम में, त छा थो चए हुरमत हराम हुजणु, इतलाफ़िन नफ़्स, उन जे नफ़्स जे इतलाफ़ जो, नफ़्स जे ख़तमु करण जो, उन जी जान वठणु हराम आहे न, यूजिब, त इहा साबित थी करे
हुरमत इतलाफ तर्फ, तर्फ माना उज़वा, आज़ा इंसान जा, इहो साबित थी करे हराम हुजण उज़वनि जे इतलाफ़ जो, उज़वनि जे ख़तमु करण जो, कटण जो, कसैद मिसिल शिकार वांगुरु। कुलना असां चयोसीं बलक हराम हुजण उज़वनि हुर्म, कुलना असां चयोसीं बल हुरमत इतलाफ़ तर्फ़, बलक हराम हुजण उज़वनि जे इतलाफ़ जो, यूजिब इहो साबित थो करे हुरमत इतलाफ़ नफ़्स खे कसैद मिसिल शिकार जे। त इमाम शाफ़ई जंहिंखे इल्लत बनायो साइल उनखे हुकुम बनायो, इमाम शाफ़ई जंहिंखे हुकुम बनायो साइल उनखे इल्लत बनायो। ठीकु आहे, इमाम शाफ़ई ॾिसो उहो छा थो फरमाए त हुरमत इतलाफ़ नफ़्स यूजिब हुरमत इतलाफ़ तर्फ़, ऐं असां छा चयोसीं बल हुरमत इतलाफ़ तर्फ़ यूजिब हुरमत इतलाफ़ नफ़्स, त क़ल्ब थी वियो न। फ़ैज़ा जो इलत, पोइ जंहिं वक़्तु बनाई वई इल्लत हू उन जी इल्लत खे, याने मुअल्लिल जी जॾहिं इल्लत खे बनायो वियो, मअलूलन हुकुम, मअलूलतन हुकुम लिज़ालिकल हुकुम, मअलूल इन हुकुम जे वास्ते, त ला तबका इल्लतन लहू, त न बाक़ी बची हाणे हुकुम जे वास्ते इल्लत। त जॾहिं अवां मुस्तदिल जी इल्लत खे बनाए छॾियो हुकुम, त उन जी इल्लत बणिजी वई हुकुम, त उहो हुकुम हाणे बिग़ैर इल्लत जे रहियो, ऐं बिग़ैर इल्लत जो हुकुम जारी न थींदो आहे। ले इस्तिहालत वास्ते महाल हुजण उनजे, ऐं यकून शइ वाहिदुन, ही त हुजे हिकु ई शइ इल्लत कंहिं शइ जे लाइ ऐं मअलूल उन जे लाइ। ईअं नथो थी सघे त हिकु ई शइ इल्लत बि थिए मअलूल बि थिए, हिकु ई शइ जो इल्लत बि हुजणु मालूल बि हुजणु, यानी हुकुम बि हुजणु इल्लत बि हुजणु, इहो मुमकिन ई न आहे। त जॾहिं मुअल्लिल ऐं मुस्तदिल जी इल्लत खे अवां हुकुम बनाए छॾियो, त उनजो हुकुम हाणे बग़ैर इल्लत जे रहियो, त हाणे उहो जारी न थींदो। वनो ओसानी, ऐं मिसाल ऐं क़िस्म ॿियो, इन त इहो क़ल्ब जा ॿ क़िस्म आहिनि, पढ़ियोसीं न। हिकिड़ो उहो त मुअल्लिल या मुस्तदिल जंहिंखे इल्लत बनायो आहे साइल उनखे हुकुम बनाए, ऐं मुअल्लिल मुस्तदिल जंहिंखे हुकुम बनायो आहे साइल उनखे इल्लत बनाए, इहो आहे क़ल्ब जो। वनो ओसानी, ऐं ॿियो क़िस्म मिनल क़ल्ब, क़ल्ब जो कहिड़ो आहे त ऐं यजअल साइल मा जअलहुल मुअल्लिल इल्लतन लमा अद्दअहु मिनल हुक्म इल्लतन लिज़िद्द ज़ालिकल हुक्म फयसीरु हुज्जतन लिस्साइल बाद इनकान हुज्जतन लिल मुअल्लिल। ॿियो क़िस्म इहो आहे त मुअल्लिल ऐं मुस्तदिल हुकुम जे वास्ते जेका इल्लत बनाई हुई, हाणे साइल उन इल्लत खे उन हुकुम जो ज़िद बनाए छॾे। सम्झ में ॻाल्हि अचे थी, यानी मुअल्लिल मुस्तदिल हिकिड़ो हुकुम कढियो, उन हुकुम जे लाइ उन जेका इल्लत कढी, माना हिकु इल्लत कढई, उन जे मथां उन हिकिड़ो हुकुम जारी कयो, साइल उन साॻी इल्लत खे जेको मुअल्लिल हुकुम जारी कयो आहे उन जो ज़िद, उन जे ज़िद में जारी करे। मिसाल सम्झो त माना मुअल्लिल हिकिड़ी इल्लत कढी कंहिं हुकुम खे जाइज़ साबित कयो आहे, त साइल उन साॻी इल्लत सां उन हुकुम खे नाजाइज़ साबित करे। मुअल्लिल हिकिड़ी इल्लत कढी उन सां उन इल्लत जे मातहत हुकुम खे हराम साबित कयो आहे, त साइल उन इल्लत जे मातहत हुकुम खे हिलाल साबित करे, उन हुकुम जो ज़िद साबित करे। मिसाल हिकिड़ो ईअं सम्झो त अगरि जेकॾहिं कंहिं शागिर्द खां पुछा कयो वञे त तुंहिंजो सबक़ु अॼु छो कचो आहे, ऐं उहो इहो बहानो करे त साईं मां कल्ह कोन आयो हुयुसि, उन जे करे मुंहिंजो सबक़ु कचो आहे, त माना कल्ह को ॾींहुं न अचणु इहा उन इल्लत बनाई आहे अॼोके ॾींहं जे सबक़ु कचे थियण जी, ऐं उहो इन मां साबित इहो थो करणु चाहे त मूंखे अॼु रिआयत ॾिनी वञे छो त मां कल्ह न आयो हुयुमि। त पोइ उस्ताद उनखे चवे त इहो जेको तूं इल्लत बनाई आहे इहो अञा बि तुंहिंजे नुक़सान में आहे। उहो कीअं त माना तोखे अञा ज़्यादा सज़ा ॾिनी वञे। उहो कीअं त हिकु त तूं कल्ह बि कोन आहे, ॿियो अॼु बि सबक़ु तो कचो कयो, त हाणे उहो पंहिंजी इल्लत में पाण ई फासी वियो न। हा ठीकु आहे, त माना हिकु त तूं कल्ह बि न आहे, इहा बि तुंहिंजी ग़लती,
ॿियो त वधो अॼु बि सबक़ु माना उन जी इल्लत खे उन जे हुकुम जो ज़िद बनाइणु, हो कल्ह न अचण खे मां साबित पियो करे त अॼु मूंखे रिआयत ॾिनी वञे, पर उनजे कल्ह के ॾींहुं न अचण मञा साबित थियो त अॼु उनखे डबल सज़ा ॾिनी वञे। ठीकु आहे, हाणे ॾिसो हिते किताब जी मिसाल सम्झ में इहा ॻाल्हि आई त माना मुअल्लिल जंहिं इल्लत जे मातहत हुकुम खे साबित करे त साइल उन इल्लत जे ज़रिए ई उन जे हुकुम जे ज़िद खे साबित करे। मिसाल इन जो रमज़ान जा रोज़ा फ़र्ज़ आहिनि न, ऐं उन्हनि जी कज़ा बि फ़र्ज़ आहे। त हाणे इमाम शाफ़ी फरमायो त असां पुठिए सबक़ में पढ़ी आयासीं त रमज़ान जे रोज़नि में तइयीन नियत ज़रूरी आहे। छो ज़रूरी आहे? इमाम शाफ़ी फरमायो उन जे करे त इहे रोज़ा फ़र्ज़ आहिनि, फ़र्ज़ हुजण जे करे उन्हनि में तइयीन नियत ज़रूरी आहे। असां था चऊं त इन रमज़ान जे रोज़नि में तइयीन नियत ज़रूरी नाहे। छो ज़रूरी नाहे? इन ई जे करे ई त ज़रूरी नाहे त उहे फ़र्ज़ आहिनि। जॾहिं फ़र्ज़ आहिनि त शरीयत उन्हनि खे मुअयन करे छॾियो, जॾहिं शरीयत जे तरफ़ खां तइयीन आई त पोइ हाणे उन में तइयीन जी ज़रूरत नाहे। त शाफ़ी जंहिं इल्लत जे मातहत इहो हुकुम साबित कयो त उनमें तइयीन ज़रूरी आहे, उन साॻी इल्लत जे मातहत शाफ़ी ने इहो साबित कयो त इहा त इल्लत अञा इन ॻाल्हि ते दलालत करे थी त उन में तइयीन ज़रूरी नाहे। उन हुकुम जे ज़िद खे साबित कनि न, शाफ़ी उन में तइयीन खे लाज़िम पियो करे ऐं अनाफ़ उन में तइयीन जी रिआयत ॾियारी। हुकुम जो ज़िद साबित थियो हिकु ई इल्लत जे मातहत। तर्जुमो कयो वनो उसानी ऐं क़िस्म ॿियो मिनल कल्ब जो ऐं यजअल साइल, ॿियो क़िस्म कल्ब जो कहिड़ो आहे त ऐं यजअल साइल ही त बनाए साइल मा जअलहुल मुअल्लिल, उहो जो बनायो आहे उन खे मुअल्लिल इल्लत बनाए। इल्लतन इहो मफ़ऊल आहे ऐं यजअल फ़इल जो, ठीकु आहे। ऐं यजअल साइल इल्लतन असुल इबारत ईअं थींदी। लमा अद्दाह, उहो जो दावा कई आहे उन जी मिनल हुकुम सां, यानी मुअल्लिल जेका दावा कई आहे उन जे ज़रिए हुकुम जी इल्लत बनाए करे ले ज़िद, उन जे ज़िद जे वास्ते। माना मुअल्लिल जंहिंखे इल्लत बनाए, जंहिं इल्लत जे मातहत हुकुम साबित कयो आहे, साइल उन जो ज़िद साबित करे। ज़िद लिज़ालिकल हुकुम, इन हुकुम जे वास्ते। फ़यसीर हुज्जतन ले साइल, पोइ थी पवंदी इहा हुज्जत साइल जे वास्ते। माना मुअल्लिल हिकिड़ी इल्लत मंझां हिकिड़ो हुकुम साबित कयो, अगरि जेकॾहिं साइल उन इल्लत मंझां उन हुकुम जो ज़िद साबित करे त पोइ हाणे इहा हुज्जत कंहिंजी थींदी? साइल जी हुज्जत थींदी आहे। बाद इन जे जो हुई इहा हुज्जत पहिरियां कंहिंजे लाइ? लिल मुअल्लिल जे। पहिरियां त इहा मुअल्लिल जे लाइ हुज्जत हुई इल्लत, पर हाणे कंहिंजी हुज्जत थी वई? साइल जी हुज्जत थी वई। मिसाल इन जो आहे त सौम रमज़ान जा रोज़ा सौम फ़र्ज़ी रोज़ा आहिनि। फ़यश्तरितु तअयीनु लहू, पोइ शर्त आहे तअयीन करणु उन जे वास्ते कल क़ज़ा मिसल क़ज़ा रोज़नि जे लाइ। कुलना, असां चयोसीं लमा कान सौम फ़र्ज़न, जॾहिं आहे रोज़ो फ़र्ज़ त ला यश्तरितु तअयीनु लहू, त नाहे शर्त तअयीन यानी मुअयन करणु, मुक़ररु करणु उन जे वास्ते। लहू हू ज़मीर मुराद रोज़ो आहे, इन जी मर्ज़ सौम जे तरफ़ आहे। बाद मां तअयन, बाद उन जे जो मुअयन कयो, बाद मां तअयन अल यौम लहू कज़ा, बाद उन जे जो मुअयन कई त अॼु ॾींहुं उन जे वास्ते आहे मिसल कज़ा जे। यानी कि कंहिं शख़्स चयो न त मां मिसाल चईंदव 5 तारीख़ ते कज़ा जो रोज़ो रखंदुसि, हाणे 5 तारीख़ आई उन रोज़ो रखियो त हाणे वरी उन खे इहा डबल नियत जी ज़रूरत कोन्हे, अॼु मां फ़िलाणो कज़ा जो रोज़ो रखी आयो आहियां। हिकिड़े ॾींहुं उन मुअयन करे छॾियो त हाणे ॿिए दफ़े उनखे उन ॾींहुं वरी तअयीन जी ज़रूरत। अहिड़े तरीक़े सां शरीयत रमज़ान जा रोज़ा मुअयन करे छॾिया आहिनि त हाणे बाने खे उन में तअयीन जी ज़रूरत नाहे।